पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरियों खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी नेक्स्ट एपिसोड। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में हाणे छा थींदो, छा सावल ते एतबार बि कयो वेंदो या वरी इहे हाणे जाबर वारा का नई गेम खेॾंदा। सॼी कहाणी ॿुधायूं था इन वीडियो में, इनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम टेबल बि वेस्ट नथा कयूं। दरअसल दोस्तों जाबर वारनि खे ख़बर आहे, वरी रुंडे खे बि ख़बर आहे कि उन्हनि जो पाण में उअं ई जेको आहे छटी जो आंकड़ो आहे, बहरहाल मिल्कियत जे करे हू वरी इश्क जे करे जाबर लॻो पियो आहे ऐं इन जे करे इहे हिकिड़ी प्लेटफॉर्म ते बीठा आहिनि। इन्हनि जो ॿिन्ही धुरियुनि जो दुश्मन केरु आहे, फिरी गिरी अचे थो इहो सांवल ऐं सांवल और चाकर। हाणे चाकर कुझु एतबार करे फ़िलहालु त हले वियो पंहिंजे भाउ खे इलाजु कराइणु, ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हाणे सांवल खां बाद में मोटी ईंदो चाकर ऐं इहे ॻाल्हियूं बक़ाया ॿुधंदो। यानी घटि में घटि 8-10 किस्तनि ताईं इहा कहाणी हलंदी रहंदी असली माण्हू खे ॻोल्हण जी। ऐं जेसीं ताईं इहो नथो लभे, जेसीं ताईं ख़बर नथी पवे, तेसीं ताईं का ख़बर न पवंदी। हाली छिक छिका इन्हनि जी हलंदी रहंदी ऐं आम माण्हू सांवल बि खोटींदो रहंदो ऐं चाकर बि इंतज़ार में हूंदो त असली माण्हू ज़ाहिर थिए। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।